वस्सलातु अला नबी वल वज़्न वल फ़ज़्ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला कुफ़ुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक लहु वला जलद बलद वलद जसद रुस्व जुज़्व उज़्म नुज़्व वला जज़ब वस्फ़ाई बताब बैत ख़स्म व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना अअज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व अहसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनाया अअलाना व अजलाना व अतक़ाना व अजहदना व अज़हदना व अकबरना व अख़तरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल सुम्म नशहदु अन्न हबीब रब्बिना व समदिना महबूब जदलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फ़ुरक़ानना हादी सबीलना रौनक़ जुदरानना हुवा उद्वतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल गालिबतिल ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फी लैलतिल मिअराज कशफत दुजा सुम्म दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। थोरो जमात अॻिते सुरी अचो ॿियनि खे बि जॻह मिले काफ़ी जमाती अचनि था क़ुरान जे वेझा ईंदो सैयद जे वेझा थींदो अल्लाह कंदो क़ब्र क़यामत में क़ुरान तव्हां जे वेझो थींदो जीअं नवां दोस्त जेके ॿाहिरि वेठा आहिनि उन्हनि खे बि जॻह मिले ॿाहिरां दोस्त भली अंदरि अचनि छो त हाणे जॻह अॻिते आहे वक़ाल अल्लाहु तआला फी मक़ामिन आख़र काफ़हा या ऐन साद ज़िक्र रहमति रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदाअन ख़फ़िया।
क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअलर रासु शैबा वलम अकुम बिदुआइका रब्बि शक़िय्या व इन्नी खिफ्तुल मवालिय मिन वराई व कानत इम्रअती आक़िरा फहबली मिन लदुन्का वलिया यरिसुनी व यरिसु मिन आलि याक़ूब वजअलहु रब्बि रज़िया या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्लु समिय्या क़ाल रब्बि अन्ना यकूनु ली ग़ुलाम वकानत इम्रअती आक़िरा वक़द बलग़तु मिनल किबरि इतिया क़ाल कज़ालिक क़ाल रब्बुका हुवा अलय्या हय्यिन वक़द ख़लक़तुका मिन क़ब्लु वलम तकु शय्या क़ाल रब्बि इजअल ली आया क़ाल आयतुका अल्ला तुकल्लिमन नास सलास लयालिन सविया आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आशिक रसूल बावाज़ बुलंद महबूब साईं जी ज़ात ते ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिही वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। उथ प्यारा ओ दिलवारा कमाए अलिफ मन में निंड मिठी कर फिटी कदई त हणंदई कुन में होशधार दिलदार ज़ारो ज़ारो रोवंदे अग्यों बर थई सफ़र यकी सिर हलंदे न को साथी भाव न को भाती पाण सां तू खणंदे तो बेशक न को साथी भाव न को भाती पाण सां तू खणंदे उन महिल पवंदई कल जॾहिं रहंदे रुन में मुझे महबूब मोहम्मद के ॾिठो जन हिक वारे आ। अल्लाह से तां के ख्वाब में नबी से जो दीदार कराए मुझे महबूब मोहम्मद के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो जन हिक वारे आ। तड़पंदो सोई सजण लय त उम्र सारी आ। कोई आ कलीमुल्ला त कोई आ सफ़ीउल्ला कोई आ नजीउल्ला त कोई आ खलीलुल्ला पर ज़ात सभिनी में सजण मोहम्मद तुंहिंजी त भलारी आ। मुझे महबूब जे मुल्क मदीने जिगड़ो मटना बियो मुल्क तोड़े दुनिया तसारिया। अल्हम्दुलिल्लाह अज 3 जून सन 2022 बमुताबिक 3 ज़ुल्क़ाद सन 1443 हिजरी जुम्मतुल मुबारक जे बाबरकत मौके ते गोट मोहम्मद सजावल जतोई नज़ सांगी शहर जे बरसां हज़रत मौलाना सईद मोहम्मद कासिम कलोड़ो साहब जन जे वास्ते सां
उस्ताद मौलादाद जतोईया के फर्जंद जायो उन जी खुशी में ही कुरान जो जलसो थियो आहे। मां उस्ताद मौलादाद के मुबारक थो ॾियां उन जी जमात के जो हिकड़ा मानू दुख जे मौके ते कुरान पढ़ाईंदा आहिनि पर उस्ताद मौलादाद के शाबस आहे जो खुशी जे मौके ते भी कुरान जो जलसो के मानू वरी पंहिंजी खुशी राग जी महफिल सां सजाईंदा फनकार घुराईंदा अहिड़ी खुशीअ में अल्लाह जी लानत जो मींहुं वसंदो आहे। पर जंहिं जवान पंहिंजे बच्चे जी खुशी भी कुरान जी महफिल सां सजाई आहे इन जो असर ज़रूर थींदो। अल्लाह कंदो इन जे बच्चे के रब कुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बणाईंदो। हिकिड़ी जाइ ते जलसे ते वियासीं हिकिड़े दोस्त चयोसीं मूंखे 5 पुट हर पुट जी खुशीअ में वाइज़ करायो हिकिड़े पुट जी सुस्ती थी वई वाइज़ न करायमि। असर इहो थियो जो 4 पुट मुंहिंजा कुरान मजीद जा हाफ़िज़ आलिम थिया हिकिड़ो ई निभागो आहे जंहिं तंग कयो आहे। माना कुरान असर करे हिकिड़नि असांजे दोस्तनि पंहिंजे पुट जी खुशीअ में शादीअ जी खुशीअ में सॼी राति राग करायो। हुनजो नतीजो इहो थियो जो 5 महीना भी शादी न हली रोज़ घर में झगड़ो। इहा हालत वञी ॻाल्हि तलाक जी नौबत ते अचे थी। या राग जी बरकत ही आहे। मुझा दोस्तो अल्लाह से तव्हां असांखे अहिड़ा प्रोग्राम वरी वरी नसीब फरमाए। औलाद केर ॾींदो आहे हथ मथे करे ॿुधाए ये खजाना कंहिं वटि तॾहिं कुरान मजीद में फरमाए यख़्लुक़ु मा यशा थकजी पिया सुभान अल्लाह न था तुझी सुभान अल्लाह जे करे अल्लाह जन्नत में मुफ्त में बाग हणाईंदई। एक सर सोन जी लगंदई बी सर चांदी जी लगंदई। अजो गोट सजावल जतोई में जेसी ताई न पन्ने आकिल जे इको साउंड जो आवाज तो वने। अज वण वण ते पन पन ते दर दर ते तवा जे घर में कणक जे दाणे दाणे ते वटे वटे ते कुरान जी रहमत जो मीठो वसई। तदी तो चे यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा। मुझी मर्जी आ के न्याणियुनि जूं न्याणियूं ॾियां व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर मुझी मर्जी आ के रुगो पुटनि जा पुट ॾियां औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा। पर मुझी मर्जी आ के जोड़न जा जोड़ ॾियां पुट भी ॾियां त न्याणियूं भी ॾियां व यजअलु मन यशाउ अक़ीमा। मुझी मर्जी आ के सालन जा साल सिकाया 4-4 शादियूं कन 1000 एकड़ ज़मीनन दा मालिक न पुट तो ॾियां न न्याणी थो ॾियां। तव्हांजे क़ौम जा सरदार जतोई असांजे इलाइक़े में खुदा जो कसम हर शे जो सुख आ पर औलाद कोन सिकन था डॉक्टर साहब वारा औलाद कोन। अल्लाह उन्हनि खे भी दे। हाणे त असांजी जमात जो इत्ताद थियो आहे डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब सां पर सिकदान त साईं पुट जी औलाद गंज वारा। मुझे पाड़े में गरीब जमाती आचे बो साईं हबीबुल्लाह शाह को तावीज़ लिखी दे 210 रुपया पेट्रोल दियो किलो घी जो 500 रुपया को मथे दियो 12 ॿारन पाले न थो सघां। ॾिसो था न महांगाई सब इमरान खान जी सदा हले थी असां अन्ना त वधाईंदा 310 ते पहुचाईंदा। अल्लाह माफ करे। गरीब कमाए तो 600 रुपया 570 अब्दुल वहाब किलो घी जो त गरीब जा पैसा त घी में पूरा थिया बटालू काॾों वठे। ये असांजे अमालन जो शामतून जो मता बसर जे लाइ भी सिखो। अल्लाह माफ करे। खुदा जो वास्तो तव मोटी अचो एड़ा हुक्मरान लगा जो मानू एकड़े वेले ते खाइंदा त बे वेले जे ला तक। अल्लाह चल रब रहम करे मता मुल्क पाकिस्तान में डुकर न अचे
अञा भी सुधरूं नथा अञा भी गुनाहन में काडी कई पियाऊं घर में अटो लभे न लभे खैरा बाकी मोबाइल में इंटरनेट जे लाइ पैसा आहे बेहयाई ॾिसण जे लाइ MB पई आहे बाकी अटो लभे न लभे बच्चा बुख ते त भी पैकेज हुजे मोबाइल ये ज़मानो बेहयाई जे करे त अल्लाह जो अज़ाब आहे मुझा सोना औलाद रब जे हथ में आ जे पैसन ते औलाद रिया त कुल वडेरा खणी वञन गरीबन जी झोल खाली हुजे पर चे न औलाद मुफ्त में तो दिया मर्दी आ गरीबन के दिया मर्दी आ अमीरन के ओसे मोहम्मद ईसा टावरी बुधाइंदो आ नवाइज ते वाइज में बुधाइंदो आ त एकड़ी जाय ते जलसो हो ते खबर पई त सही न गोठ में एकड़ो हमरा आयो ने के अल्लाह से हिकड़ी घरवारी मो 22 बार दिना तू छो तो सणे मेहनत हुन कई होंदी तो सुभान अल्लाह कर 22 बार गोठ जे वडेरे के तो भोतार के भोतार मञई न रस्ते ते भोतार जी मुलाकात थी न हमरा साड़े बीजा वडेरा खैर ताए आ बियो मड़े खैरा मा तुझे ला नई गाल बुधिया चवंदा तो के हिकड़ी घरवारी मो अल्लाह 22 बार दिनान जे काडो वडेरा गोठ वारा निभागा थी कूड़ ताणन माके 22 छोरई थी माके अल्लाह 23 दिना थी हिड़कड़ो कल रात 9 जायो थी ताजे इलाके में मां जलसो केम काजी हिंगोरो वाह जे बरसा उते के दोस्त उथी करे वायद में जो से 22 थोरान असा वडे कोड़ो कुराड़ो वा ब शादी कई ते 33 बार तस जे पो अल्लाह उन के घर वारी भी 80 निरमा जो असा के बागे नकुलन उन के असीर जैसे समझो न था अल्लाह उन के एड़ी घर वारी दिनु जदी पेट थे तो ब बार जणन थी तरी ते 33 हंदे पोता होंदा अल्लाह दे थू सही असा जो इलाको आ शिकारपुर खानपुर जे बरसा रुस्तम शहर मशहूर है मुझो नाथ खान जो मौलूद चाहियो ना इने जे इलाके में तबली जमात जा साथी आया काथों जा पेशावर जा साल जी जमात में हलन पे पो एकड़े दोस्त गाल कही जैसे 33 छाइन कुछ भी ना मुझो भावा अल्लाह जो कसम मा पेशावर में शादी कई दे हलो तो घुमायास ताके देखाया 4 घरवारियों तो से 55 बार तस पंटीय तो रगो पुट तस यो हमरा तो गोठी पांजो खोले हां भाई मां चो भला ये 55 बार केड़ी दरगाह तो वठी आवा असा भी ओदे हलऊं या दरगाह त देखायो जैसे उन दरगाह तो वठी आवा जई दरगाह जो मालिक सजी रात निंड ही न कंदो आ वो केरा जको सजी रात निंड ही न तो करे खाईंदो शाय सूर्या दोस्त सही वे सोड़ो बैठो सूर्या वो केरा छा खाईंदो आ चे तो अल्लज़ी हुवा युतइमुनी वो मालिक मुझो रब्बा जको सजी दुनिया के खाराइंदो आ पाण खाइण को पाक माच बला पियंदो शाए जैसे अफर आई तुमुल मा अल्लज़ी तशरबून सजी दुनिया के मिठा पानी प्यारींदो आ पाण पानी पियण को पाक उन जी ताकत एडी वडी आ बुधो साईं मौला दादी से मोहम्मद कासिम जी दावत अचण वारो माशाअल्लाह केडी जमात या मस्जिद भरजी वई विरांडो तो भर दे दोस्त वेंदा वणो कुरान बुधंदा वणो इंशाअल्लाह अल्लाह ताजू दिलियों ठरी पौंदियो मां चो भला हुआ केडी दरगाह है हां साईं जैसे वो एडो वडो ताकतवर आ जो युखरिजुल हय्य मिनल मय्यत व युखरिजुल मय्यत मिनल हय्य मोल मो जिंदा कढंदो आ जिंदा मो मोल कढंदो आ कुकड़ मो आनो आने मो बचो या ताकत केंजी है अल्लाह जी अन्या भी झंडे कंडे ते झुके अन्या भी जो तो गाजी तू पटलो दे अरे गाजी त काठी आ जरा काठी औलाद दींदी आ ताल को जोई जिलो दादू एडे मा जलसे देवम खबड़ जो वण होजे उन खबड़ जे वण के भी जमशेद 250 धागा बधा गया छाए चे हे पुट दींदो वरे हे धागो सांजवा चे नौकरी दींदो हाने काठी थी माण्हुनि खे नौकरी दे खबड़ जे वण के
उथा जो असांजा वहाबी मौलवी कुहाड़ी खणी वण खे कटियो जॾहिं वण पिया कटनि त मुशरिक गॾु थिया चयो ओ वहाबी मुल्क जॻह भञींदव उन्हनि जो भली भञे त भञे असां हिन खे पूरो कंदासीं अल्लाह जाने सैयद जाॾो क़ुरान पियो आहे 2 साल थी विया आहिनि मां हाणे फोन कई उन्हनि ॾे मां चयो ॾियो ख़बर जंग भॻी मुला जी न भॻी मूंखे चए थी अल्लाह जो कसम मौलवी अञा टाइट थी वियो जे शिरक जी पाड़ पटी रब उनखे अञा ख़ुशि कयो आहे तॾहिं त चए थो या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम क़ुरान सचो आहे ये सैयद गलत गाल करे तो मुझे गीची वठो कुरान तो पढ़ा खुदा जो कसम माता जो दुश्मन आया जतोई साहिबो कलोड़ो साहिबो हथ बदी अर्ज तो कया माता जो दुश्मन आया मोची साहिबो माता जो सजणो आ माता जो ईमान तो बचाया भली सैयद हुजे मुर्शिद हुजे वली हुजे बुजुर्ग हुजे वडेरो हुजे भोतार हुजे केर भी हुजे कंहिंजे पेरनि ते न किरंदा कयो छो त झुकण जायज़ न आहे क़ुरान असां के मना तो करे क़ुरान तो चे या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ ईमान वारो रुकू कयो मना झुको वस्जुदू सजदो कयो त रब्बकुम अकेले अल्लाह जे आॾो कयो बाकी के सां मिलणो वा त सीनो सीने सां मिला भाकुर पा हथ रे इया हथ बई हथ रे हथ हथ में ॾई मुरीद हुजे मुर्शिद हुजे वडेरो हुजे भोतार हुजे हथ ॾई हथ के लोडाइस छो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको मुसलमान सां मिले चवे अस्सलाम वालेकुम चओ अस्सलाम वालेकुम मां चवां वालेकुम सलाम ये हथ के लोडाईंदासे अल्लाह बिनी जा गुनाह छाणे छे मुफ्त अल्लाह करीम रुगो मुसलमान से खिली मिले न रब गुनाह माफ तड़ी त ईद जे ॾींहुं भी अल्लाह जी रहमत के जोश हूंदो तव्हां जुमे नमाज ते आया हो महीनो गुज़री वो ईद के रमजान खां पोइ जॾहिं ईद उल फितर आई त ईद जे ॾींहुं भी तव्हां नमाज पढ़ी हूंदी ईद नमाज पढ़ी हो न ईद नमाज तो चंद्रा भी पढ़दा सब पढ़दा ईद जे ॾींहुं ऐं जुमे जे ॾींहुं अल्लाह जी रहमत के जोश नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जुमे ते भी अल्लाह जी रहमत के जोश पर ईद ते त अल्लाह जी रहमत के वधिक जोश जुमे ते अञा घट ईद ते अञा वधिक साहबा जो सही छो फरमाए जुम्मो त हर हफ्ते ईंदो आ ईद त साल में 2 दफ़ा थी अचे एक ईद उल फितर ब ईद उल अज़हा और मुझे महबूब फरमायो अञा ईद उल अज़हा को वधिक ईद उल फितर ते अल्लाह के वडी खुशी होंदी आ साहबा जो सही ईद उल फितर ते खुशी छो आ फरमाया ईद उल फितर जज़ा सज़ा जो ॾींहुं आ ईद उल फितर ते अल्लाह से मोमिनन के जिन रमज़ान जो हक़ अदा कयो उन्हन के पांजो इनाम दींदो पो नेकन भलारन रोज़न दे रोज़ेदारन जे करे मुत्तकी बानन एतकाफ में वेहण वारन तरावियां पढ़ण वारन कुरान जे खत्मा करण वारन उन नेकन जे सदके अल्लाह से चंद्रा भी बख्शिश दींदो उन रहमत जो मिसाल उलमा हिय समझायो बाबा ईद जी नमाज जो थींदी आ त पो ईद नमाज पढ़ण को अग में घणियूं आज़ाना थींदियूं नथा गाला अब घणी आज़ाना थींदियूं ब थींदियूं न ईद जड़ी न जुमे जड़ी जुमे जी नमाज जो थींदी आ त जुमे नमाज को अग में घणियूं आज़ाना थींदियूं गाला हो जुमे नमाज को अग में हिकड़ी आज़ान ता डिठो मुखे वाइज ते कुर्सी ते व्याण को अग में ऐलान थियो आज़ान जो एक आज़ान थी वरी मुजो वाइज पूरो थींदो वरी 4 रकात सुन्नत पढ़दा से वरी बी आज़ान थींदी खुतबे वारी ये बा ज़हन खोले वे त मैं समझाया घणी आज़ान बा आज़ाना थींदियूं पो वरी खुतबो थींदो खुतबे खां पो वरी तकबीर थींदी घणा कम थिया 4 घणा कम थिया बा आज़ानू 3 नंबर ते खुतबो 4थे नंबर ते तकबीर 5 नंबर ते नमाज
पर ईद जे ॾींहुं अल्लाह से रसूल फरमायो त मुंहिंजो रब तो चे खबरदार जियां सिज उभरे सिज उभरण जे 15 मिनट रखी करे पो ईद नमाज जो टाइम शुरू आ हुआ रोजानो इशराक पढ़दा हो पर मुंहिंजो रब तो चे खबरदार ईद जे ॾींहुं इशराक भी न पढ़जो मता देर थी वञे ईद जे ॾींहुं इशराक न पढ़ो मता मां अल्लाह जी रहमत के देर थी रब साईं दो फरमा ईद जे ॾींहुं पेशमामो खबरदार ईद जे ॾींहुं आज़ान भी न ॾियो ईद नमाज जी आज़ान ॾिबी आहे ईद नमाज ते आज़ान भी न ॾियो पर जुमे नमाज ते आज़ानूं ॾियो ईद जी नमाज ते आज़ान भी न हता के ओ पेशमाम ईद जे ॾींहुं खुतबो भी नमाज खां पोइ ॾिजाए अॻ में न ॾिजाए ईद नमाज ते पेशमाम खुतबो ईद नमाज पढ़ी पोइ ॾिजाए अॻ में न ऐं खबरदार ईद नमाज ते तकबीर भी न चओ बग़ैर तकबीर जे नमाज पढ़ो छो रब तो चे मता ईद जे ॾींहुं आज़ान में देर थी वञे मता मौलवी तुझे खुतबे में देर थी वञे मता मोज़िन तकबीर वारा तुझी तकबीर में देर थी वञे खबरदार अज ईद जो ॾींहुं मां अल्लाह जी रहमत के जोश आ अज उठ पेशमाम जल्दी कर मुझे मोमिनन के नमाज पढ़ा त सिर सजदे में रखन त मां अल्लाह सभिनी के बख्शे छदा अल्लाह जिंदाबाद बुधो कुरान दा आशिको दीन दा परवानो तड़ी मुझो रब तो चे कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम भले आसमान जमीन जेड़ा गुनाह खणिया सजो जिस्म गुनाहन सा भरे आ उम्र गुजरी वई 70 साल जो थी वे कदी मस्जिद में पैर न पातई कदी कुरान जो मुंह न ॾिठई जवानीअ में अयाशी में वक्त विञायई हाने खीसा भी खाली थी विया थी हाने कुराड़ो थी वियो पुट भी न था लेखनी हाने घरवारी मरी वई हाने बियो को खिदमत भी न थो करई हाने जवानीअ जी मस्तीअ में अचे पुट भी गारियूं था ॾेनी हाने कोई हुआ त महफिल जो सिंगार हूंदे हाने त अध कोप चांहि जे लाइ ॿियनि खे तो इलाज करे हाने तो पोड़े सा कुराड़े सा को वेण जे लाइ तैयार न आहे बीमारी वठी वयूं थी घर में खांगारा तो उछले त पुट जी घरवारी कावड़ थी करई हाने सब छड़े विया थी हाने उज़वा कमजोर थी विया थी हाने लठ ते हले थो हुआ हर को सलाम कंदो ई हाने को तकई भी कोन थो हाने गोडन में सूर थी वियो थी सजदो भी न थो ॾेई सके एड़े गुरबत जे आलम में जिते सब यार छड़े वई पर हिकड़ो ही मां अल्लाह वा जे तोके न छड़ियो आ ओ अच्छी दाढ़ी वारा तुझी इज्जत वधाइया सजी जिंदगी मुझी नाफरमानी कई हाने अच्छी दाढ़ी थी हाने भी रो मुझे दर ते अना तौबा जा दर बंद न कयान मुझे मिठे मोहम्मद जो उम्मतिया पांजा गुनाह याद करे रोवण तुझो कमा तुझा गोड़ा जमीन ते किरंदा ई न मां खालिक सजी हयाती जा गुनाह बख्शे माफ करण मां अल्लाह जो कमा बदबख्ता वो पोड़ो कुराड़ो जेको पोड़प में भी अल्लाह के याद न करे एड़ो ज़ईफ थियो अना अल्लाह जे तर केतरा मानू कुराड़ा थी विया पो भी ज़िना के नथा छडन एड़े शख्स ते अल्लाह के कावड़ी इंदी इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा कुरान सच्चो वा हथ मथे करे जो कुरान सच्चो जेको खणी आयो मलाइक वो जिब्रील भी सच्चो कुरान जे सोने मोहम्मद दे कल्ब ते लथो सोनो मोहम्मद भी सच्चो तदी तमा खुतबे में जेके आयतूं पढ़ियूं उन्हनि आयतुन में भी अच्छी दाढ़ी वारे नबी जो जिक्र
अचो पंहिंजे मौज़ूअ ते मोटी चो छा थो चए क़ुरान बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम काफ हा या ऐन साद चो सुभान अल्लाह माशाअल्लाह अल्लाह कबूल फरमाए हाजी साहब अणगुरी खिदमत कई अल्लाह वधाईंदस अल्लाह कबूल फरमाए असांजा मदरसा भी तांजे हिन ताउन ते हलंदा जमात के जेको थी सके मदरसे ला भली ताउन कयो अल्लाह गंज दींदव सैयदन जे मदरसे सां ताउन कंदो रब वधाई